छा तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल कुझु सालनि में विर्चुअल सिख्या वठंदड़ शागिर्दनि जो अंग दुनिया में लखनि खां किरोड़नि ताईं पहुची चुको आहे। तइलीम जो मुस्तक़बिल तेज़ी सां ऑनलाइन थी रहियो आहे ऐं असांखे बि उन सां गॾु हलणो पवंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु ॻाल्हाईंदासीं 2026 जे विर्चुअल सबक़नि जे बहितरीन टाइम टेबल बाबति। उहो सिर्फ़ हिकु शेड्यूल न पर शागिर्दनि ऐं उस्ताद ॿिन्हिनि लाइ सिख्या खे वधीक आसान, मनज़म ऐं असराइतो बणाइण जो तरीक़ो आहे। हाणे सुवाल उहो आहे त विर्चुअल तइलीम में मसइला कहिड़ा आहिनि? सभ खां वॾो मसइलो आहे शागिर्दनि जे ध्यान खे बरक़रार रखणु। घर वेठे पढ़ण दौरान घणा शागिर्द आसानी सां बोर थी वेंदा आहिनि या ध्यानु हटी वेंदो आहे। माना अगरि तव्हां घर वेठे पढ़ो पिया, को एड अची वियो या का बि अहिड़ी शइ अगरि तव्हांखे को मैसेज अची वियो, को नोटिफिकेशन अची वियो आहे, त उन सां जेको ध्यानु आहे उहो हटी वेंदो आहे। ॿियो मसइलो आहे शेड्यूल जो टकराव। केतिरई शागिर्द मुख़्तलिफ़ ऑनलाइन क्लासनि में शामिल थियनि था, कॾहिं वक़्तु हिक ॿिए सां टकरनि था। माना कि शागिर्द जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके इंस्टीट्यूट या जेके ऑनलाइन अकेडमियूं आहिनि उन्हनि में उहे क्लासिस वठनि था, पोइ सेम टाइम ते होॾां बि क्लास हूंदो आहे, होॾां बि क्लास हूंदो आहे, त इहो बि जेको आहे ऑनलाइन में मसइलो हूंदो आहे। ऐं टियों जेको मसइलो आहे उहो आहे डिजिटल थकावट। डिजिटल थकावट जो छा मक़सदु आहे? माना अगरि मुसलसल स्क्रीन जे साम्हूं वेहंदा आहियूं त जेको ज़हन आहे उहो थकिजी पवंदो आहे। उहे सभु जेके मसइला आहिनि उहे गॾिजी करे ऑनलाइन सिख्या खे ॾुखियो बणाइनि था। हाणे अचो ॾिसूं त उन्हनि जा हल कहिड़ा आहिनि जेकी 2026 में तइलीम खे बहितर बणाए सघंदा। पहिरियों हल आहे AI ते ॿधल स्मार्ट टाइम टेबल। ही सिस्टम शागिर्दनि लाइ मुतवाज़न शेड्यूल ठाहे सघे थो। ॿियो विर्चुअल रियलिटी क्लासरूम। शागिर्द सिर्फ़ ॿुधंदा न पर तजुर्बो कंदा, जीअं तारीख़ी वाक़िअनि में दाख़िल थियण या साइंस जा तजुर्बा करणु। विर्चुअल रियलिटी या ऑगमेंटेड रियलिटी जे ज़रिए शागिर्द जेके आहिनि उहे तजुर्बा बि करे सघनि था साइंसी, या वरी जेका आहे उन में माना उहो तारीख़ी जेके वाक़िआ आहिनि उहे बि उनखे विर्चुअली जेके आहिनि से उन्हनि खे ॾिसी सघनि था, विज़िट करे सघनि था। हाणे असुल ॻाल्हि त बहितरीन विर्चुअल टाइम टेबल कीअं हुजे? बहितरीन विर्चुअल टाइम टेबल में ॾींहं में जेके आहिनि उहे नंढा नंढा सबक रखिया वञनि, माना कि डिघा लेक्चर न हुजनि, नंढा नंढा लेसन हुजनि ऐं हर 30 खां 40 मिंटनि बाद ब्रेक हुअणु लाज़मी आहे। माना उन में ब्रेक लाज़मी रखियलु हुजे। ॾुखिया मज़मून सुबुह वारे टाइम रखिया वञनि, छाजे करे जो सुबुह जो जेको माइंड हूंदो आहे उहो फ्रेश माइंड हूंदो आहे, उन करे सुबुह जो जेके डिफिकल्ट सब्जेक्ट्स हुजनि उहे सुबुह वारे टाइम ते रखिया वञनि ऐं जेके हल्का सब्जेक्ट आहिनि उन्हनि खे वरी बाद में रखियो वञे। स्क्रीन टाइमिंग ऐं ऑफलाइन कम जो तवाज़न रखणु घुरिजे। माना कि शागिर्द जेके आहिनि उन्हनि खे केतिरो टाइम स्क्रीन ते वेहणो आहे ऐं उन्हनि खे ऑफलाइन कमु केतिरो करिणो आहे, उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं उन मुताबिक़ जेको आहे सो टाइम टेबल सेट करणु घुरिजे। अहिड़ो टाइम टेबल शागिर्दनि खे थकावट बदिरां तवानाई ॾेई सघे थो। दोस्तो, 2026 जे विर्चुअल तइलीम जो मुस्तक़बिल रोशन आहे। टाइम टेबल सां ऑनलाइन सिख्या वधीक दिलचस्प थी सघे थी। तव्हां छा था सम्झो त बहितरीन विर्चुअल क्लास टाइम टेबल कीअं हुअणु घुरिजे? कमेंट में ज़रूरु लिखो ऐं तइलीम ऐं टेक्नोलॉजी बाबति वधीक वीडियोज़ लाइ चैनल खे ज़रूरु लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कयो। थैंक यू।